जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, कुझु भॼन ऐं कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा कुझु घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हांखे असांजे इष्ट देवता लाल साईं जे बारे में ॿुधाईंदसि। झूलेलाल सिंधी हिंदुअनि जो उपास्य देवता आहे, जंहिंखे की असां सिंधी इष्ट देव बि चवंदा आहियूं। उपासक हिननि खे वरुण देवता जो अवतार मञंदा आहिनि। वरुण देवता जेको की सागर जो देवता आहे, उन दिव्य दृष्टि वारे देवता जे रूप में असांजे सिंधी समाज लाल साईं खे पूॼींदो आहे। उन जो विश्वास आहे कि जल में ई सभी सुख आहिनि ऐं जल ही जीवन आहे। जल ज्योति वरुण अवतार झूलेलाल सिंधियुनि जो इष्ट देव। अॻियां असांजी झोल फैलाए करे सभिनि सिंधियुनि लाइ मंगल कामना कंदा आहियूं कि सॼे विश्व में सुख शांति अमन चैन हमेशह क़ाइमु रहे ऐं चारई दिशाउनि में हमेशह हरियाली ऐं ख़ुशहाली ठही पई हुजे। त असां असांजे झूलेलाल साईं खे ॿियनि नालनि सां बि सॾींदा आहियूं। उन्हनि खे दरियालाल, उदेरो लाल, साईं लाल, जिंदा पीर ऐं नदीअ जो देवता चइबो आहे। भॻवान झूलेलाल जे अवतरण ॾींहं खे सिंधी समाज चेटीचंड जे रूप में मल्हाईंदो आहे। के विद्वाननि जे अनुसार सिंध में हिकु शासक हो मिरख शाह। उहो पंहिंजे प्रजा ते अत्याचार कंदो, जंहिं कारण सिंधी समाज 40 ॾींहं ताईं कठिन जप तप कयो। तंहिं ते सिंधूअ नदीअ मां हिकु वॾो नर मत्स्य ते वेही करे भॻवान झूलेलाल जे रूप में प्रकट थियो ऐं हुननि खे चईं त 40 ॾींहंनि खां पोइ मां जनमु वठी करे मिरख शाह जे अत्याचार खां तव्हांखे मुक्ति ॾियाराईंदसि। तॾहिं चैत्र माह जे बीज ते हिकु बालक जनमु वरितो, जंहिंजो नालो उदेरोलाल रखियो वियो। उन पंहिंजे चमत्कारनि सां मिरख शाह राजा खां सॼी प्रजा खे आज़ादी ॾियाराई। सिंधी समाज ऐं मुसलमान समाज उनखे जिंदह पीर जे नाले सां पूॼणु लॻा। चेटीचंड जे ॾींहुं श्रद्धालु बहिराणो साहिबु मल्हाइण लॻा। छेॼ लॻंदी आहे ऐं झूलेलाल जी महिमा जा गीत ॻाइजंदा आहिनि। मिठा चांवर, छोला ऐं शरबत जो प्रसाद विराइजंदो आहे। शाम जो बहिराणे साहिब जो वापसि उनजो विसर्जन थींदो आहे। त ईअं असांजो चेटीचंड जो ॾींहुं मल्हाइजंदो आहे ॾाढो धूमधाम सां। ऐं हिन बार 2021 में 2 अप्रैल ते अजमेर शहर में वॾी साईंअ जी मूर्ति 21 फीट ऊची मूर्ति लाल साईंअ जी स्थापित थी आहे। अञा त रायपुर में 56 फुट लंबी मूर्ति बाक़ी आहे। उन खां पोइ ॿुधण में आयो आहे त गुजरात में बि 99 फीट लाल साईंअ जी मूर्ति जी तयारी थी चुकी आहे। ईअं ई लाल साईं जी महिमा हमेशह वधंदी रहे। त पाण लाल साईं जा शुकराना कंदासीं त चेटीचंड अचण वारो आहे, उनखे पाण धूमधाम सां मल्हाईंदासीं। वरी मिलंदासीं हिकिड़े नए सिंधी वीडियो सां गॾु। तेसिताईं सभिनि सिंधियुनि भाउरनि भेनरुनि खे जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।